असां वटि त स्कूली घूस्ट, अरे भाई घूस्ट छा, घूस्ट त जिन थींदा आहिनि, चई स्कूल ई गुम आहिनि, अब 36,000 स्कूल गुम आहिनि। वरी साईं साईं सरदार छा अदा ही जेको तन ते मुंहिंजे ते पातल आहे, इहो छा कहिड़ी शाइरी पढ़ंदो आहे वॾी, अदा सिंध मुंहिंजो वतन आहे, ही पातल जेको मुंहिंजे जिस्म ते सो मुंहिंजो बदन आहे। अरे बाबा अहिड़ी क़िस्म जूं ॻाल्हियूं ॻाल्हियूं हिकिड़ियूं। त मोरो जंहिंमें लगारी जेका आहे उहा क़तल थी विया, उन्हनि जा वारिस जेको आहे हिकु डिघो अरसो जेल में रहिया। त छा ईअं नथो लॻे त किथे न किथे लेकनेस रही आहे जेका असां हुनजी मालिकी सही न करे सघिया आहियूं? इहो तारीख़ ते छॾियूं था त सुभाणे तारीख़ कहिड़ो फ़ैसिलो कंदी असीं सही हुआसीं या ग़लति हुआसीं। केॾी महिल चऊं राजो एजेंट आहे, केॾी महिल चऊं त इहो जेको बलोचिस्तान में जेके वाक़िया थियनि पिया उन्हनि माण्हुनि खे घर में थो रहे, किन चयो त फ्लैट वठी छॾियऊं, किन चयो त विकामजी वियो। असां बीठा आहियूं ॿई इलेक्शन में, अयाज़ मोहम्मद तुनियो साहब बि बीठो आहे, आऊं बि इलेक्शन में बीठो आहियां। हिकिड़ी हिकिड़ी पर्ची ते लिखी वोट ॾियो, तव्हां ॾिसिजो त रईस कीअं थो फ़ैको करे उन रूम में, उते रुगो वोटिंग करायूं। जी दोस्तों, भलीकार तव्हांखे पंहिंजे जेको आहे निकटो फीडिया यूट्यूब चैनल ते असां सां गॾु साईं के बी लगारी। इन सां गॾु असां जेको मौज़ू रखियो आहे उहा आहे त सिंध जे अंदरि जेका करंट जेका सिचुएशन जेका हली रही आहे उनजे बाबति असां ॻाल्हि ॿोल कंदा हुआसीं। सर सभिनी खां पहिरीं त तव्हांजे टाइम ॾिनो पंहिंजो। थैंक यू सर, सिंध जे अंदरि हीअं रिसेंट जी पाण ॾिसूं था पिया त जेका सिचुएशन जेका हले थी पई, किथे असां रोड ब्लॉक थियनि पिया, धरना लॻनि पिया, प्रोटेस्ट तमामु घणा मतिलबु थियनि पिया, उनखां गॾु असांखे इहो बि नज़र हिकिड़ो जबर बि नज़र असांखे अचे पियो जेको असांजे पुलिस जी तरफ़ां। जीअं रिसेंटली जेको असांजे बबुरलत जेको असांजे हले पियो, या हिते इंडस अगरि हाईवे जेकर ब्लॉक थिए त हुते बि जेको प्रोटेस्ट एजाज वग़ैरह थियनि पिया। त इहा जेका हिकिड़े क़िस्म जो हिकिड़ो क्योस जेका क्रिएट थियल आहे, तव्हां हिनखे कीअं था ॾिसो? ॾिसो, आउं तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि क्लैरिफाई कयां त सभ खां पहिरीं पाकिस्तान जे अंदरि, सॼी रियासत जे अंदरि हिकिड़ो वॾे में वॾो मसइलो इहो आहे त असां डिफाइनिंग मूवमेंट ते बीठल ई कोन आहियूं त आया ही मुल्क डंडे जे ज़ोर ते हलंदो, मार्शल लॉ जे ज़ोर ते हलंदो, पुलिसिंग जे ज़ोर ते हलंदो, या ही मुल्क के कानून आइन ऐं के रूल के रेगुलेशन के अदालती निज़ाम के पार्लियामेंट जे तहत हलंदो। त असां उन डिफाइनिंग मूवमेंट में एॾो असांजो मुल्क मुझारे जो शिकार आहे। असांजे माण्हू खे ख़बर नथी पवे त असल ताक़तवर धुर कहिड़ी आहे। को कंहिंते आणे थो, को कंहिंते आणे थो, को चवे थो पार्लियामेंट ताक़तवर आहे, उहो चाहे त कंहिंखे बि लाहे सघे थो, कंहिंखे बि रखी सघे थो। को माण्हू असां वटि चए थो त फौजी इस्टेब्लिशमेंट ताक़तवर आहे, उहा जंहिंखे चाहे रखे और जंहिंखे चाहे लाहे। त हाणे जेकॾहिं उन सूरत हाल खे हेठि वठी अचूं, संद जी सूरत हाल ते, त पोइ उन में बंदर बांट आहे। सॼी सूरत हाल में इक़्तदार जी बंदर पांट आहे, पावर जी बंदर पांट आहे, जंहिंखे पावर शेयरिंग जो नालो ॾेई था छॾनि, ख़ूबसूरत हिकिड़ो अंग्रेज़ी जो नालो ॾेई छॾियो। पर उन पावर शेयरिंग जे पोयां तव्हां ॾिसंदो त हिकिड़ी धुर जो इल्ज़ाम आहे त उन्हनि जेको आहे सो या सॼी हुकूमत कैप्चर्ड हाइब्रिड निज़ाम आहे। हिकिड़नि दोस्तनि जो चवणु आहे त न बाबा, असां त वॾा जमहूरियत जा चैंपियन आहियूं, ऐं जमहूरियत पोइ जेका आहे उहा तव्हां प्रिया कुमारी जे मामले में ॾिठी आहे त कहिड़े क़िस्म जी जमहूरियत आहे। त जनरली असां जेकॾहिं पाकिस्तान जे हालतनि खे, सिंध जे हालतनि खे हिकिड़े लफ़्ज़ में डिफाइन कयूं त उन में इहो करियूं त हिकिड़ी क्यास जी सूरत हाल आहे। कंहिं माण्हू खे का ख़बर कान्हे मूंसां थींदो छा, हूंदो छा, सुभाणे मुस्तक़बिल छा हूंदो। अच्छा सर, जेकॾहिं पाण ॾिसूं त मोरो यानी कि जेको बबुरलो जेका धरनो थियो, जेकॾहिं छो जो हिकिड़ो असांखे नज़र थो अचे जे बबुरलो धरने खां पोइ हिकिड़ो वॾो राइज़ नज़र थो अचे, चाहे उहो तव्हांजी जेको आहे इनखे जेकर अगरि मां पॉलिटिक्स जो नालो ॾियां त उहो ग़लति न हूंदो। ऐं इन सां गॾु मुंहिंजो इहो सुवाल हुयो त मोरो जंहिंमें लगारी जेका आहे उहा क़तल बि थी विया, ठीकु आहे, उन्हनि खां पोइ जेको असांखे नज़र थो अचे त उन्हनि जा वारिस जेको आहे हिकु डिघो अरसो जेल में रहिया। त इहा डिघो अरसो जेका जेल में रहिया, त छा ईअं नथो लॻे त किथे न किथे लेकनेस रही आहे जेका असां हुनजी मालिकी सही न करे सघिया आहियूं? न, ईअं न आहे। ॾिसो, असां ते आउं चवंदो आहियां हिकिड़ा त अहिड़ा दोस्त आहिनि जेके सिंध जा सर्टिफिकेट खणियो था वतन था, तव्हांखे अचो त सर्टिफिकेट ॾियूं, ही गदार थी वियो, ही चङो थी वियो, ही भलो थी वियो। तव्हां ॾिसंदो उहे माण्हू हिकिड़ो मिंट, हिकिड़ो सेकेंड न रोड ते वेहण लाइ तयारु आहिनि, न बीहण लाइ तयारु आहिनि, न अचण लाइ तयारु आहिनि। को 400 किलोमीटर पंधु करे हुते पहुचनि, उहो माण्हू हिकिड़े ॾींहुं बि उते कोन वियो हूंदो। जेको माण्हू अहिड़े क़िस्म जी तनक़ीद करे थो, उन माण्हू जो को ताल्लुक़ कोन्हे, को वास्तो कोन्हे। अचूं था इन ॻाल्हि ते त सही मालिकी, ॾिसो, ही जेके पॉलिटिकल इशूज़ आहिनि, इन में जेके मेन कमु आहे उहो ॿिनि माण्हुनि जो कमु आहे। हिकिड़ो उहे ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट, ऐं ॿियो
त जेके पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि, पॉलिटिकल पार्टीज़ पंहिंजो सही कमु कोन थियूं कनि, रोल अदा न थियूं कनि। ऐं ॿियो जेको ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट आहिनि जिन जो कमु ई इहो आहे, उहे बि कमु सही नथा कनि, उहे पिक चूज़ जी पॉलिसी ते। हाणे वकील हिकिड़ो मिसाल सपोज़ करियो, मुंहिंजो कमु वठो, ठीकु आहे भाई, मूंखे पंहिंजो घर बि हलाइणो आहे, मूंखे पंहिंजा बचा पालणा आहिनि, मूंखे हिते जी बि सियासत आहे, मुंहिंजो ॻोठ बि हूंदो, को घर हूंदो, को गांव हूंदो, को मुंहिंजा पंहिंजा ज़ाती ज़िंदगी जा मसाला मसाइल बि हूंदा, या आउं राति ज़मीन ते लही थो अचां ऐं ॾींहं जो लही थो अचां ऐं राति वञी मरीख़ ते सुम्हां थो, वरी मरीख़ सां लही थो अचां, वरी राति मरीख़ ते चढ़ी थो वञां। ईअं त कोन्हे न, माण्हू हर माण्हू स्टिक आहे हिन दुनिया जे सिस्टम में। तंहिं करे को 5 कदम हलंदो, को 50 कदम हलंदो, को 500 कदम हलंदो। उन दौरान माण्हू जी ॾिसबी आहे जनरल त उन जी पोज़ीशन छा आहे। छा जनरली असां अॼु ताईं हिन इशू ते विथड्रा थी विया आहियूं त उन्हनि सां ज़्यादती न आहे, असां अॼु बि चऊं था त उन्हनि सां ज़्यादती आहे, उन्हनि सां जेको कुझु कयो, उहो जेको लंजार माफ़िया कयो, उन में असां उन्हनि खे उन्हनि सां गॾु आहियूं। नंबर 1। नंबर 2, असां पहिरें ॾींहुं तव्हां ॾिसो, जॾहिं पहिरियों ॾींहुं हो, जॾहिं लाश पियल हुआ, ही ॻाल्हियूं हुयूं, हू ॻाल्हियूं हुयूं, त असां उते वियासीं, उहा बि अचाई हरू भरू जी तनक़ीद। मूं वटि त वीडियोस पियूं आहिनि, रिकॉर्डिंग्स पियूं आहिनि, ऐं तव्हां चवंदो त तव्हांजे यूट्यूब चैनल ते हलाए छॾियो। असां धणियनि खे चयो, बाबा लाश जा वारिस तव्हीं आहियो, मालिक तव्हीं आहियो, फ़ैसिला तव्हांजा हूंदा, असीं तव्हांजी मदद लाइ आया आहियूं, असीं थोरे फ़ैसिलो कंदासीं। पोइ धणियनि जेको जीअं फ़ैसिलो कयो पए, असां उनखे फॉलो पिया कयो, असां रुॻो उन्हनि जी मदद थी वियासीं। उन्हनि सां ज़्यादती वॾी थी आहे, तकलीफ़ वॾी आई आहे। ॾिसो ॻाल्हि ॿुधो, हुननि खे तव्हां हुननि जा माण्हू मारे छॾिया, शहीद करे छॾिया, उन खां सवाइ हुननि जे लाशनि जी बेहरमती कई, उन खां पोइ तव्हां जेको आहे सो हुननि खे खणी पंहिंजे गाॾियुनि में घुमाईंदा रहियो, पोइ तव्हां हुननि जे घरनि ते कड़ा हणी छॾिया, फोर्सिस बीहारे छॾियूं, मोरे शहर में एॾी फोर्स, माना ईअं लॻो त ॼण त को ही ईरान पाकिस्तान जी का जंग थी लॻे। त अहिड़ी सूरत हाल में तव्हां हुन ग़रीबनि, मिसकिननि, लाचारनि, बेवसनि माण्हुनि सां अहिड़ो वेदन करणु, ऐं हिकिड़ो ॾिसो, ऐं हुननि जा दुकान किराए छॾणु। हाल ॿुधो त असां अॼु ताईं क्रिटिसाइज़ कयूं, ठीकु आहे, माण्हू स्पेस हूंदो आहे, हिकिड़ो माण्हू 500 कदम हलंदो आहे, 500 कदम खां पोइ ॿियो दोस्त सफ़र कंदो आहे, टियों सफ़र कंदो आहे, पर असां कॾहिं बि उन इशू खे ईअं न आहे त उन इशू खे असां चयो आहे डेड इशू। लेकिन असां छा करियूं, असांजा हिकिड़ा पैरामीटर्स आहिनि, उन तहत कमु कयूं था। मिसाल तौर ते हितां खां असां केस खणी वियासीं, कराची ताईं खणी वियासीं, कराची में केस फाइल कयोसीं, आइनी अदालत ताईं पहुतासीं, उते आइनी अदालत में केस फाइल थियो, असांखे ख़बर हुई थींदो कुझु कोन, का शइ न थींदी, छो जो 26 27 आइनी तरमीम खां पोइ अदालती निज़ाम किरी पट पइजी वियो आहे। उहो हुनखे अपॉइंटमेंट करण वारो ई ज़ालंजार आहे, वोट ॾियण वारो ई उहो आहे, त पोइ उहो उन जे ख़िलाफ़ कहिड़ो फ़ैसिलो ॾींदो। या जेके पीपल्स पार्टी जा 2 जज वेठा आहिनि, उन्हनि जी उनजे टेबल ते सिर्फ़ु पीपल्स पार्टी जो झंडो न आहे लॻल, बाक़ी त पीपल्स पार्टी आहे सॼी। उहो माण्हू तव्हां सां कीअं फेयर फ़ैसिलो कंदो, पर उते बि रेज़िस्टेंस कई, ऐं विड़ियो आहियां उन जजमेंट में, मुंहिंजो फ़ैसिले में नालो आहे, असां कोशिशि कईसीं, पंहिंजी इंसान ॾिसो कोशिशि ई करे सघे थो न। नदीम कदम जेको डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज हो, उनखे मच्छी वांगुरु कढी उछलाए छॾियऊं जी तालाब मां कढिजे। उन माण्हू जॾहिं एक्शन वरितो पहिरें ॾींहुं, जॾहिं डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज तव्हांजो ट्रांसफर थी वञे, त हिते कानून आहे किथे, जेका पहिरीं मूं ॻाल्हि कई एट द फर्स्ट इंस्टेंस, हिते कानून त का ॻाल्हि ई कान्हे। बाक़ी अदा इल्ज़ाम हणणु तमामु आसान आहे। तव्हां कंहिं माण्हू ॾिसो, असां 2 तरीक़नि जे माण्हुनि सां विड़ूं पिया। हिकिड़ा त उहे आहिनि जेके मासूम माण्हू आहिनि वीचारा, हिकिड़ी लाइन लेंथ अचे थी, उन जी बुनियाद ते हिकिड़ो इल्ज़ाम थोरो घणो हणी था छॾीनि, असांजी अखियुनि ते आहे, को मसइलो न आहे। असां चवंदा असां पंहिंजे हिसे जो कमु कंदासीं, कंदा रहंदासीं, इहो तारीख़ ते छॾियूं था त सुभाणे तारीख़ कहिड़ो फ़ैसिलो कंदी असीं सही हुआसीं या ग़लति हुआसीं। पर ॿिया उहे माण्हू आहिनि जेके स्पॉन्सर्ड आहिनि, बाबा हिननि माण्हुनि खे मिलाइन करियो, हिननि माण्हुनि खे ग़लति करियो, हिननि माण्हुनि खे कंहिं बि तरीक़े सां प्रोपेगेंडा करियो, हिननि खे तव्हां हिननि खे जेके बि बबर लोहे जा माना सम्झो त ईअं फ्रंट ते खेॾण वारा माण्हू हुआ, उन्हनि खे ज़लीलो ख़्वार करियो। आमिर वड़ाइच सां छा चयो, केॾी महिल चऊं राजो एजेंट आहे,
केॾी महिल चऊं त अफ़वाह इहो जेको बलोचिस्तान में जेके वाक़िया थियनि पिया उन्हनि माण्हुनि खे घर में थो रहे, किन चयो त फ्लैट वठी छॾियऊं, किन चयो त विकामजी वियो, मुंहिंजे नाले जा कुझु न चयो अथनि। पर बाबा तव्हां का शइ साबित बि त करियो न। असीं त उन ई ऑफिस में वेठा आहियूं, उन ई गाॾी में पिया हलूं, असां त उन ई घर में पिया रहूं, तव्हां असांखे का ॻाल्हि ॿुधाए त सघो न। इल्ज़ाम हूंदो आहे, कंहिं प्रूफ सां हूंदो आहे, त इल्ज़ाम जी बि ॻाल्हि कान्हे। असीं चवंदा सिंध जा माण्हू जनरली मोहबत कनि था, इवन मोरे जा माण्हू हुजनि, उते जी लिगारी बिरादरी हुजे, उहा असां सां मोहबत करे थी, प्यार करे थी जनरली। बाक़ी हाणे पॉलिटिकली को मोटिवेटेड माण्हू आहे, उहो ॿ लफ़्ज़ लिखी थो छॾे, हुनजी असांखे परवाह बि कान्हे। असीं चवंदा, मूं तकरीर कई जेको लायर्स कन्वेंशन मोरे जो थियो लाड़काणे में, मुंहिंजो बाबा असांखे सिंध दोस्ती लाइ न तव्हांजे सर्टिफिकेट जी, कंहिं माण्हू जे सर्टिफिकेट जी ज़रूरत आहे, न उनजे पीउ जे कंहिं सर्टिफिकेट जी ज़रूरत आहे, न ई संदुस ॾाॾे जे सर्टिफिकेट जी ज़रूरत आहे, न ई उनजे परॾाॾे जे कंहिं सर्टिफिकेट जी ज़रूरत आहे। ॿियो सचल साईं चयो आहे, मां जो ई आहियां सो ई आहियां, जेके चाहे असांखे क़बूल करे, जेके चाहे असांखे रद्द करे छॾे। अच्छा जी, तव्हांजी ॻाल्हि कई त 26 तरमीम ऐं 27 तरमीम जी ॻाल्हि कई, सो 26 तरमीम बि अची वई, 27 तरमीम बि अची वई, हाणे 28 तरमीम जी जेको आहे तयारी में आहिनि। तव्हां जेको हींअर सिंध बार जा मेंबर आहियो, ठीकु आहे, त अञा ताईं उहो जेका 28 तरमीम जी हाणे तयारी में आहिनि, 26 27 तरमीम जेका उहा अची चुकी आहे, पोइ अञा ताईं उहो मुस्बत जेका रिज़ल्ट छो न मिली सघियो आहे? तव्हां चयो हुयो त जेॾी महिल आउं जॾहिं ईंदुसि पोइ आउं जदोजहद कंदुसि, पोइ जेकॾहिं उहो जदोजहद कयो पिया त उहो अञा ताईं को असांखे नज़र नथो अचे त किथे न किथे। जदोजहद आउं सम्झी वियुसि तव्हांजो सवाल। जदोजहद बाबा असां त हिकिड़े ॾींहुं न वेठा आहियूं, यकी जदोजहद में आहे, लेकिन जॾहिं क़ौम न उथंदी, माण्हू न उथंदा, हर वकील न उथंदो, हर वकील चए थो बाबा हाणे मुंहिंजो केस आहे साईं, आऊं 2 टे रुपया कमाए अचां, ही करियूं दाणो पाणी करियूं, रोज़गार करियूं। बाबा पोइ रोज़गार करियो त पोइ रुगो रोज़गार करियो, पोइ त सभु पिया कमाइनि, पीपलो पियो कमाए, पोइ कीअं तब्दीली ईंदी समाज में? जेसीं ताईं असांजो ताल्लुक़ु आहे, असां उन इशू खे छॾे ॾिनो हुजे, वितड्रा थियो हुजे, किथे न ॻाल्हाईंदा हुजूं कंहिं तरीक़े सां। हाणे वरी त असांजूं एतिरियूं कॉन्फ्रेंसिस थियूं, एतिरा कन्वेंशन थिया, उन में मूं चयो आहे। लेकिन हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु आहे, आउं चवां थो त ॾिसो, असां 12 मेंबर आहियूं सिंध बार काउंसिल जा, अपोज़िशन जा। 12 मेंबर बि घणो कुझु करे सघनि था, घणे कुझु करण जी पोज़ीशन में आहिनि, पर हाणे उहे 12 जेके मेंबरान आहिनि, उन में बि असां कोशिशि कयूं था त बाबा कोशिशि करे सभिनी दोस्तनि ते यूरिया भाण को उछलायूं, मन को ई जागी पवे, मन को भड़को काए। पर हाणे मसइलो इहो आहे त सर आउं त चवां थो त उन्हनि जे विच में छा आउं तव्हांखे कहिड़ियूं ख़बरूं ॿुधायां। त आउं चवां थो त बाबा असां भला गॾिजी पाण में करियूं, ठीकु आहे, ॿियो केरु नथो करे, पाण इहो वज़न करूं। लेकिन ॾिसो, हर माण्हू, को माण्हू लिखंदो, लिखण में बड़ हूंदो, को पढ़ण में बड़ हूंदो, को ॻाल्हाइण में बड़ हूंदो, कंहिं में कहिड़ी ख़ासियत हूंदी, कंहिं में कहिड़ी ख़ासियत हूंदी। पर जॾहिं आउं ॾिसां थो त जेॾी महिल रेज़िस्टेंस जी ॻाल्हि थी अचे, वेड़ जी ॻाल्हि थी अचे, अॻियां मल्हाइण जी ॻाल्हि थी अचे, जंग ऐं जज़ल जी ॻाल्हि थी अचे, तेॾी महिल दोस्त, असांजा दोस्त बि केॾी महिल थोरो हबकाए था वञनि, नाले करंट था छॾी, नाले छा था कनि त छा थिए। असीं त चवंदा बाबा असां पंहिंजे सिर खे कक कयूं, चलो ठीकु आहे, जो होगा देखा जाएगा, हाणे जेको थियणो हूंदो सो थी वेंदो। 47 48 साल उमिरि आहे, 50 साल उमिरि आहे, छा थींदो? माण्हू जी हिकिड़ी ज़िंदगी आहे, उन ज़िंदगी खे हिकिड़े तरीक़े सां उनखे जीए थो, ठीकु आहे, त बोल्डनेस सां पंहिंजो जीए। अच्छा, जीअं तव्हां ॻाल्हि कई त सभई जेका वकील ऐं लाज़िम आहे उहो पंहिंजी रोज़ी रोटी कंदा, या पोइ जेको इन्हनि सॼे मामलनि में जेका इहा हिकिड़ी एक्शन कमेटी जेका ठाही, लास्ट जेका कमेटी जेका ठाही हुई, उहो अञा ताईं पोइ उहो कमेटी छा थी करे छा नथी करे? छो जो ॾिसो, इहा हिकु ॾाढो क्लियर हिकिड़ी ॻाल्हि आहे त जीअं असां अगरि पाण पाड़ेसरी खे पंहिंजे मुल्क जी ॻाल्हि कयूं, उते रिवोल्यूशन अचनि पिया, उनखां पोइ तव्हांजे जेके बांग्लादेश जी ॻाल्हि कयूं या नेपाल जी ॻाल्हि कयूं, श्रीलंका जी पाण ॻाल्हि कयूं, हाणे हिते सभई असांखे हिकिड़ी पॉलिटिकली किथे न किथे एक्यूमेंट जेका बिल्ड थियल आहे यूथ जे अंदरि, उहो नज़र थो अचे। पोइ जीअं तव्हां हीअ ॻाल्हि कई था, वकील जेका आहिनि उन्हनि में उहो जेका रोड ब्लॉक कनि था, माण्हू ई नथा निकिरनि, ठीकु आहे, त इहे तव्हां छा था सम्झो त उहो जेको आहे हिकिड़े क़िस्म जो तव्हां पंहिंजे ई उन नैरेटिव खे चइजे, या उन एक्शन जेका तव्हांजी लॉयर्स कमेटी जेका ठाही, त पोइ उन सां इहो अंदाज़ो लॻाई सघिजे थो त हाणे उनजो को बि जेको अमल तक न आहे रहियो, छाजे करे? छो जो वकील जेका आहे उहो असांखे किथे न किथे उहो एज सच जेको जीअं तव्हां चयो उहो न ई हाणे एक्टिव आहे, न ई उन शइ खे वधीक जेको ईअं न आहे। ॾिसो, शयूं पसकिरदाई में हलनि पियूं, सभु कुझु हले पियो, ऐं हुनजो वॾो हिकिड़ो तहरुक थींदो, ऐं हिकिड़ो असांखे उमेद आहे असीं सभु कुझु करण में कामयाबु वेंदासीं। मिसाल आऊं तव्हांखे ॾियां,
असांजो कराची में कन्वेंशन थियो, आमिर नवाज़ वड़ाइच साहब कन्वेंशन करायो, उन खां पोइ हसीब जमाली साहब कन्वेंशन करायो, उन खां पोइ ॾिस वकील किथे गॾिबो, वकील कन्वेंशन में गॾिबो, मोटिवेट उते कबो न। लाहौर में कन्वेंशन थियो, KPK में कन्वेंशन थियो, हाणे वरी लाहौर में कन्वेंशन आहे, ठीकु आहे न। त असां दोस्तनि खे हिकिड़ो कंबाइन करे दोस्तनि खे खणी पिया वञूं, ताकी असां चऊं था त उहे दोस्त जॾहिं असां सभु पाण में गॾिबासीं ऐं इंशाअल्लाह ताला तव्हां ॾिसंदो अली अहमद कुर्द खे हाणे सरबराह कयो अथनि त भई उहा हिकिड़ी तहरीक खे जनम ॾींदो ऐं हिकिड़ी तहरीक हलंदी, उहा तहरीक भली वेंदी इंशाअल्लाह ताला। शायदि एक्सपेक्टेड आहे असांजे हिकिड़े दोस्त खे उहे बि ॻाल्हियूं हलनि पियूं, कंहिंखे जनरल सेक्रेटरी कजे, जेके सिंध बचायो कमेटी जे तहत या जेका एक्शन कमेटी हुई वकीलनि जी, इलेक्शनूं थींदियूं रहंदियूं आहिनि हर साल। मिसाल तौर ते हुनजो जनरल सेक्रेटरी इसरा चांग साहब हो, त हाणे इसरा चांग साहब उहा जनरल सेक्रेटरी जो टेन्यूर वरी ख़तमु थी वियो, हू वरी ॿी पोस्ट ते उहो हलियो वियो, एज़ ए मेंबर थी वियो, त तॾहिं माण्हू ॿाहिरि मां वेंदो आहे त ज़ाहिर आहे हुनजो सिर्फ़ु एज़ ए रोल वञी रहंदो आहे हिकिड़े मेंबर जो ॿार में। जी मूंखे ॿबर लोहे में चवंदा तूं खटियल ई कोन आहीं, तूं वेंदे न मीटिंग में न वेंदे। असां में हिकिड़ी जमहूरी अमल त आहे न, असीं ज़ोर बार त नथा करियूं, न को दॿायूं था, न को ताक़त जो इस्तेमालु कयूं था। तंहिं करे इहे जेके सभु शयूं आहिनि उन्हनि में आउं चवां थो क़ौम खे मायूस थियण जी ज़रूरत आहे। अॼु हींअर ॾिसो तव्हां, अॼु ॾिसो सिंध पब्लिक सर्विस कमीशन जा जेके माण्हू वेठा आहिनि, शागिर्द वेठा आहिनि, उते वकील वेठो आहे उन्हनि सां गॾु वॾी तादाद में। तव्हांखे को शहर जो ॿियो टियों माण्हू न मिले पर तव्हांखे हैदराबाद ॿाहिरि जा दोस्त मिलंदा। तव्हां ॿबर लोहे ॾिसो, असां हितां खां वियासीं होसीं ताईं, ऐं जंहिं ॾींहुं असीं वियासीं हू त 21-22 ॾींहं पहिरीं वेठा, का जूं न पई रखे सिंध गवर्नमेंट खे। जॾहिं असीं हुते पहुता आहियूं, रुगो मूं ऐलान कयो आहे राति जो, ऐलान करण सां हुनजे पीउ खे अगवा कराए राति जो हुनखां बयानु करायो अथनि त इन धरणा कमेटी सां असांजो को तालुक़ु कोन्हे। हुनखे प्रेशर करे बंदूकूं रखी, हुनजे कन पटी ते पिस्तौल रखी हुनखे चयो अथनि त तव्हां इहा स्टेटमेंट ॾियो। कहिड़ो माण्हू चवंदो त आउं पंहिंजी नियाणी खे न छॾ रहियां। हुनखां पोइ नेक्स्ट फेज़ ते सऊद मगसी जेको SSP आहे उहो ॻाल्हियूं करण आयो आहे, हुनजो त नालो वठंदे ई मूंखे शर्म थो अचे। उहो कहिड़े क़िस्म जो SSP आहे जेको प्राइवेट ड्रेस में बि बीठो त नारा हणाए, नारा वठण लॻी पिया। ऐं हुन खां सवाइ 2-3 ॾींहं अॻु में IG चवे थो त बाबा असांजो पुलिस जो को माण्हू का प्रेस रिलीज़ न कंदो, कुझु न कंदो। इहे जॾहिं तव्हांजा फ़ैसिला आहिनि, छा तव्हां उन्हनि खे सस्पेंड करे सघंदो या अहिड़े क़िस्म जो तव्हां अमल करे सघंदो? न करे सघंदा। तंहिं करे अदा पूरो निज़ाम किरी पियो आहे। असां इहो ई त रहूं था, ही मुल्क असांजो आहे, ही मुल्क हिकिड़े माना वकील ठाहियो, तंहिं करे असीं चऊं था त बाबा हिन मुल्क खे सुठे नमूने सां हलायो। ही मुल्क ईअं न हली सघंदो तव्हां जहिड़े तरीक़े सां हिनखे माना हिकिड़े माना सम्झो एनेस्थीसिया ॾेई तव्हां हलायो था नशाई बुनियादनि ते। ईअं ॾिसो मुल्क आहे, इन तव्हांखे असां सभिनी खे नेमत थी मिलियो आहे। असीं हुनजा ख़ैर ख़वा थियूं, सॼण थियूं इन मुल्क जा, या वेठा हुन जूं पाड़ू खोटियूं। हल ॿुधो, ठीकु आहे, क़ौमूं पंहिंजी जॻह ते आहिनि, आउं सिंधी आहियां, मूंखे हुन ते फ़ख़्रु आहे, वॾाई आहे, आउं हुन में बिलीव रखां थो त आउं सिंधी आहियां ऐं सन ऑफ सोइल आहियां। मूंखे सिंधी सां मोहबत आहे, सिंधी माण्हू सां मोहबत आहे, पर सेम टाइम ते छा आउं पाकिस्तानी न आहियां छा? मुल्क खे आउं डिसोन कंदुसि छा? बाबू मुल्क बि मुंहिंजो आहे, आइन बि मुंहिंजो आहे, इदारा बि असांजा आहिनि, लेकिन हलायो त सवलो। ॻाल्हि ही थी वञे, उहो जेके कोन चई दादा हमरा खट घुरण वियो, चई दादा खट ते, चई हिकिड़ी खट ते जेको आहे सो दादा आइनी असां वटि 2 खटूं, हिकिड़ी खट ते आऊं ऐं मुंहिंजी अमा सुता पिया आहियूं, ॿी ते जेको आहे सो मुंहिंजी ज़ाल ऐं बाबू सुता पिया आहिनि। हुन चयो बाबा खट ॾियो या न ॾियो, सुम्हो त सवला, ॿुधई न, फज़ीलत में तूं सुम्हो, खट खणी असांखे न ॾियो। असीं कोन था चऊं असांखे सेनेटर करियो, असीं कोन था चऊं असांखे मिनिस्टर करियो, असीं कोन था चऊं असांखे CM करियो, असीं कोन था चऊं असांखे हाई कोर्ट जो जज करियो, असीं कोन था चऊं तव्हांखे असांखे एडवोकेट जनरल करियो, असीं कोन था चऊं असांखे प्रोसिक्यूटर जनरल कयो, असीं कोन था चऊं तव्हांखे त असांखे नेब जो चेयरमैन कयो, का मरायत ॾियो। असीं रुगो इहो था चऊं हिन मुल्क खे ख़ुदा जे वास्ते करप्शन, एॾी करप्शन आहे, माना करप्शन गुनाह ई न आहे रहियो। तव्हां मूंखे ॿुधायो, तव्हां खां आउं सुवाल थो करियां, करप्शन जो लफ़्ज़ माना हिन मुल्क में ईअं बेअसर थी वियो आहे, जी माण्हू खे अला न करे कैंसर थी वञे ऐं पोइ दवाऊं हणी पोइ हुन ते जेका पेन किलर बि असर न कंदी आहे। माना हिन मुआशिरे जंहिं सोसाइटी में रहूं था हुन ते को असर कोन्हे। माण्हू साइको आहिनि, हर को न्याणी जो कंहिं औरत जो कंध वॾियो बीठो आहे, ही करियो बीठो आहे, समाजी बुरा। जिन मुल्कनि जी तव्हां ॻाल्हि कयो था रेवोल्यूशन जी, श्रीलंका में इहा पोज़ीशन न हुई। उते जा माण्हू पढ़िया लिखिया हुआ, उते जो हुकूमतूं ठीकु आहे,
भेट गवर्नेंस इन लेवल जी ना आहे। बिल्कुलु ठीकु। तव्हां इंडिया जो मिसाल वठो, इंडिया में बि अहिड़े क़िस्म जी तालीम ॾिसो, तव्हां गूगल ॾिसो, ॿियूं इदारा ॾिसो, दुनिया जा इंटरनेशनल ॾिसो, ITU ॾिसो, उन्हनि जा माण्हू हुते कहिड़ी लेवल ते माण्हू आहिनि। लेकिन छा आहे जो असां वटि त स्कूली घूस्ट, अड़े भाई घूस्ट छा, घूस्ट त जिन थींदा आहिनि, चई स्कूल ई गुम आहे, अब 36,000 स्कूल गुम आहे। वरी साईं साईं सरदार छा अदा ही जेको तन ते मुंहिंजे ते पातल आहे, इहो छा कहिड़ी शाइरी पढ़ंदो आहे वॾी, अदा सिंध मुंहिंजो वतन आहे, ही पातल जेको मुंहिंजे जिस्म ते सो मुंहिंजो बदन आहे। अड़े बाबा अहिड़ी क़िस्म जूं ॻाल्हियूं ॻाल्हियूं हिकिड़ियूं शयूं ॿियूं, ऐं उते जी छोकिरियूं हुयूं त मिलण लाइ घर जे साम्हूं, असीं सिंधी समाज जा माण्हू आहियूं, साईं असां सां ज्यादती थी आहे, नौकरियुनि में हेॾां होॾां, भला तूं वटि उन्हनि खे पाणी जो कप गिलास पियारण लाइ तयारु न आहियो, उन्हनि न्याणियुनि खे उन्हनि जो ॾुख सूर उन जे मथे ते हथ रखण लाइ तयारु न आहियो। किथे 28 ते पास, किथे 40 ते फेल, किथे 40 ते फेल त वरी किथे 58 वारो फेल, किथे वरी 68 वारो पास त साईं 36 वारो फेल। अड़े शर्म करियो, हया करियो। वरी अदालतनि में वञ, अदालतनि में अहिड़ा बेवकूफ़ क़िस्म जा जजिस वेठा आहिनि, उहे चवंदा yes Mr. your petition is not maintainable। अरे बाबा ख़ुदा जो कहर थी वई, ही ज्यादती ॻोठ जेके चङे वॾेरे खे ॾेखारियूं न, उहो बि चवंदो बाबा हाणे ॻाल्हि ॿुध, हितां वञूं समन जे सरदार खे वञी ॾेखारियूं त अदा जावेद सामान साहब ॿुधाए त ही हिकु 2,000 रुपया 2 इहो ॿुधाए त ही ॾिस त ही हरू भरू हमरा चवे थो 8 आहिनि, ऐं उहो चवंदो आहे यार 8 त कोन्हे, इहे 4 आहिनि, 8 कोन्हे। हाणे हींअर पाण इंटरव्यू पिया करियूं, मूंखां हरू भरू पियो मञराई त न, ही हिकिड़ी माई ऐं हिकिड़े मर्द जे विच में इंटरव्यू आहे। अरे बाबा कोन्हे, आउं ॾिसां पियो बल्ब पिया ॿरनि, मोबाइल पिया हलनि, लाइटूं पियूं हलनि, हीअ असीं ॿई जेंट्स वेठा आहियूं, पाण में गुफ़्तगू पिया करियूं, त अहिड़े क़िस्म जा कूड़ त साईं हिकिड़ो सरदार छा हणी सघे थो, ॿियो इहो पाण कहिड़ो हूंदो पंहिंजो शर्जील इनाम मेमण हणी सघे थो। असांजा भाउ आहिनि, असीं कोन था चऊं अदा करे ख़ुशि हुजो, तव्हां सदाईं आबाद हुजो, पर सिंध जी जान छॾियो ख़ुदा जे वास्ते। उहो वरी चए थो साईं रोड रस्ता सिंध जा माशाअल्लाह माशाअल्लाह, असां हितां खां ॿ लोहे विया आहियूं, उन ॾींहुं मूं स्टेटमेंट ॾिनी त मूंखे ईअं लॻो त ईरान ते त बम ई कोन्हे लॻा, हे सभु जेके बम आहिनि अमेरिका असांजे सिंध वारे रोड ते चलाया आहे। तव्हां ॻाल्हि कयो पिया, तव्हां जमहूरियत जी ॻाल्हि कयो, इहा बि हिकिड़ो वॾो जेको अलमियो रहियो आहे। त हिन वक़्तु असांखे ॾिसो जॾहिं ॿार जी हाणे जेके इलेक्शन जे पाण चऊं था, जे कराची बार में जेका इलेक्शन थिया हुनमें हिकिड़ी असांखे नज़र था अचनि त कहिड़े क़िस्म जी उहो जेको हिकिड़ो इलेक्शन जेको पूरो हिकिड़ो वोट हिकिड़ो बैग जी जीअं जेको असांखे उहो नज़र अचे थो, अहिड़े तरीक़े इलेक्शन तव्हांजा डिले था थियनि। पाण भले ई जेको उहो माना वॾे पैमाने ते पाण ॻाल्हायूं था त मुल्क में जमहूरियत न आहे, करप्शन आहे, सभु शयूं आहिनि, पर उहा साॻी शयूं असांखे हिते ई थी नज़र अचनि ॿारनि में, पोइ त हिनखे तव्हां कीअं था ॾिसो? ॾिसो सिंध बार काउंसिल जो जेसीं ताईं ताल्लुक आहे, सिंध बार काउंसिल जे पहिरीं कंपोज़िशन खे सम्झणो पवंदो। सिंध बार काउंसिल में जेके मेंबरान आहिनि उन्हनि जे विच में इलेक्शन थींदी आहे, उन इलेक्शन खां पोइ हिकिड़ो तय थींदो आहे त बाबा हाणे जेके मेजॉरिटी में आहिनि उहे रूल कंदा, जीअं मुल्क में हूंदो आहे। मिसाल तौर ते हींअर तव्हां इमरान ख़ान ते त को इल्ज़ाम नथा हणी सघो न, त बाबा मुल्क जी तबाही उहो पियो करे, सॼे मुल्क जी तबाही उहो पियो करे। तव्हां नून लीग खां पुछंदो, तव्हां पीपल्स पार्टी खां पुछंदो, असांजी हींअर हालत आहे इमरान ख़ान वारी, असीं वेठा आहियूं इक़्तिदार खां ॿाहिरि, चवंदा तव्हां छो नथा करियो। अड़े बाबा ख़ुदा जे वास्ते असां वटि न को इक़्तिदार न ॻाल्हि न मुआड़। हाणे तव्हांखे ॿुधायां, हींअर रेज़ोल्यूशन पास थी यूनानिमस सां कंहिं तरीक़े सां करायो त भई हिकिड़े माण्हू खे 15 लाख रुपया मिलंदा डेथ क्लेम जा, ऐं ॿियो सॼो स्टेपन मिलंदी, ही मिलंदो हू मिलंदो, उहा मूं वटि पास थियल उहा पई आहे। तव्हां मूंखे ॿुधायो इहो कंहिं माण्हू खे ॾियण लाइ तयारु आहिनि पैसा, पर माण्हुनि खे वकीलनि खे बि ख़बर कान्हे। वकीलनि खे चवंदा त तव्हां हिननि जे ख़िलाफ़ रिकवरी सूट फाइल कयो, असांखे पार्टी कयो, असीं जीअं रेज़ोल्यूशन जी कॉपी ॾींदासीं त साईं हीअ असांजे विच में फ़ैसिलो थियो, ही छो नथा पैसा ॾियनि। लेकिन ॾिसो 123 करोड़ रुपया शायदि पंजाब बार खे विराया उते जी हुकूमत पंजाब। हाणे ज़ियालंजार साहब पाण वेठो आहे, उहो असांजी बार काउंसिल खे पुछे ई कोन थो, वकील खे पुछे ई कोन थो। वकील वीचारा तबाह बर्बाद आहिनि, वकील आहिनि 4-5 माण्हुनि जे हथ में, उहे चवंदा असीं ठेकेदार आहियूं, असां तव्हांखे सभु वकील था जोड़े पियल आहे ॾियो। तंहिं करे असीं चवंदा ही बारूं आज़ादु हुजनि, पंहिंजे तरीक़े सां इलेक्शनूं थियनि, साख़ थियनि। हाणे मूं वारी जेका इलेक्शन मूं लूज़ कई, हाणे चए जे ॻाल्हाईंदासीं त ॻाल्हि परे हली वेंदी, चवंदा 50 सूर पार हुई, उहा इलेक्शन हुई, उहा ईअं ई हुई जी कराची जी पहिरीं इलेक्शन में बैलेट पेपर पे पकड़ियो, ख़बर हुई माना साम्हूं रिगिंग थी थिए,
400 किना वोट खणी आया, डबल मेंबरशिप हेॾां फलाणी टिरड़ी ठपा लॻल, बाबा हल 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 हल, न कंहिंजो कार्ड चेक न ही न हू। अदा जे करे तव्हां अहिड़ा दोदा पुटायो, फ्री फेयर इलेक्शन करियो, भला उन खे छॾियो, सुबुह जो बार में अचो त ॿई था हथ खणी बीहूं, अदा असां बीठा आहियूं ॿई इलेक्शन में, अयाज़ मोहम्मद तुनियो साहब बि बीठो आहे, आऊं बि इलेक्शन में बीठो आहियां, हिकिड़ी हिकिड़ी पर्ची ते लिखी वोट ॾियो, तव्हां ॾिसिजो त रईस कीअं थो फ़ाइको करे उन रूम में, उते रुगो वोटिंग करायूं। ऐं तव्हांखे यकीन न थो चवां, ऐं मेजॉरिटी सां वञी फ़ाइको कंदो, वोट तोड़े ई खणंदा आहिनि, जीअं हुकूमत वोट खणी आई आहे। हिननि खे त 47 45 48 फार्म ठाहे, बाबा तव्हां वञी वियो, कूड़ियूं हुकूमतूं, कूड़ियूं ॻाल्हियूं, कूड़ा माण्हू ऐं कूड़ियूं पर्सनैलिटीज़, ॿुधो न, कूड़ा हीरोज़। केवी सर, तव्हांजे इन सॼी ॻाल्हि में आख़िरी में हाणे मुंहिंजो इहो आख़िरी तव्हां सां सुवालु हूंदो, सो बबरलो धरनो जेका थियो, हुन बबरलो धरने में असांखे हिकिड़ो नज़र थो अचे त तव्हांजो हिकिड़ो राइज़ नज़र थो अचे, ठीकु आहे, जंहिंमें तव्हांजे हिकिड़े सदे चइजे या तव्हांजी ॻाल्हि जी असांखे ॾिसण में अचे थो, हुन वक़्तु जेको हिकिड़ो एक्ट में जेको तव्हांजो हिकिड़ो बिल्ड थियो, जेको त केबी लॻारी ऐं हिकिड़ा सियासी तौर ते पाण चऊं। अच्छा, उनखां पोइ असांखे नज़र थो अचे जेॾी महिल तव्हां हुते हुयो, पोइ इलेक्शन थिया हुया हाई कोर्ट जा, ठीकु, ऐं किथे न किथे उहो ॻाल्हियूं बि थियूं त उहो इलेक्शन हिन वक़्तु थियण जो टाइम न हुयो, जंहिं वक़्तु जेका आहे बबरलो जेका आहे धरनो लॻल हुयो। पोइ उनखां पोइ जेॾी महिल इलेक्शन थिया, उनखां पोइ जेको रिज़ल्ट आयो, जेका हाणे जेका रिसेंट जेका रिज़ल्ट आयो, छा तव्हां इहा सम्झो था पंहिंजे पाण ते त उहो जेको मुंहिंजो जेको राइज़ आयो, हाणे उन राइज़ में किथे न किथे उहो को डिक्लाइन आयो, या किथे न किथे उहो जेका मिथ जेका आहे, जेका माण्हू जिन उहो तव्हां ब्रेक कई आहे? न न, कतई न, आउं तव्हांखे ॿुधायां, तव्हां सॼे पाकिस्तान में या ईअं चई सघे थो त उहो जेको रहियो उनखे तव्हां सही नमूने न, सॼे पाकिस्तान में हलियो, सॼी जगह ते हलियो, असांखे जेका ऑनर मिले थी, जेका रेस्पेक्ट मिले थी, जहिड़े तरीक़े सां दोस्त असांखे अक़ीदत सां ॾिसनि था, प्यार सां मिलनि था, जहिड़े तरीक़े सां नंढड़ा नंढड़ा मासूम माण्हू चवनि था फोटू कढायो था असां सां, हल ॿुधो, असांखे इन जी बुक कान्हे, पर मक़सदु इहो आहे त इहो असांखे उत्साह पैदा करे थो। ऐं तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए वञा, हीउ जेको सोचो वेठा आहिनि त कुझु कोन थींदो, हीउ कोन थींदो, फलाणो कोन थींदो, असां बि घणो कुझु सोचो वेठा आहियूं। वक़्तु आने दे, कालियात पूछेंगे होता है क्या, ठीकु आहे न, असां बि सोचो वेठा आहियूं, ईअं थोरे ई आहे त हिननि खे छॾे ॾींदासीं, भई मैदान खुलियो पियो आहे, वॉक ओवर थियो क्रिकेट जे मैदान में, अदा बारिश पइजी वई, हिकिड़ी पॉइंट हुनखे मिली, हिकिड़ी पॉइंट हुनखे मिली, ईअं कोन थींदो। हिननि सां हिकिड़ो मलाखड़ो थींदो, पोइ तूं खटी या मां खटियां, ऐं उहो मलाखड़ो इंशाअल्लाह ताला कंदासीं असीं सिंध जूं घणदुरियूं। ऐं ॿियो तव्हांखे ॿुधायां, थोरो असांजो हिकिड़ो सम्झो, तव्हां उन में असांखे थोरी सुस्ती सम्झो या छा, असांजो ऐं पॉलिटिकल पार्टीज़ जो जेको पाण में हिकिड़ो वर्किंग रिलेशन हो, ऐं प्लस में वरी असांजो ह्यूमन राइट्स जा जेके एक्टिविस्ट हुआ, सोशल वर्कर हुआ, जर्नलिस्ट हुआ, जेके सहाफ़ी हुआ, उन्हनि सां जेको हिकिड़ो असांजी हम आहंगी हुई, उन में थोरो कम्युनिकेशन गैप आहे। उहे जॾहिं ॿई चई चारई तारूं मिलंदियूं न, त वरी भले ॿरी ईंदो, वरी थींदो इहो बबरलो, इहा कहिड़ी ॻाल्हि आहे, इहा त का ॻाल्हि ई कान्हे। ऐं उनखे हो हसन दर्स वारो अॼु बि मुंबई सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे साम्हूं पढ़ियो, ॾिसो केॾो सुलम आहे, हिकिड़ी माई वीचारी पंहिंजे ॿार खे काथे पढ़ाए, बेवा पंहिंजूं सिलायूं करे पढ़ाए, ऐं उहो जेॾी महिल नौकिरी मैच्योरिटी जो टाइम अचे, जेॾी महिल साहिब मूंसां नौकिरी खपाए छॾी, उहा त रोडनि ते ख़ुदकुशियूं करण जहिड़ो हुजे। तंहिं करे अॼु उते बि मूं इहा ॻाल्हि कई त बाबा टिजो उन ॾींहं खां जंहिं ॾींहुं सिंध जा माण्हू जागी ऐं गॾिजी ईंदा, ऐं असांखे उमेदु आहे सिंध जो माण्हू जाॻंदो, लेकिन सिंध जे माण्हू जो बि ॾोह कोन्हे, उन्हनि जो एतमाद टुटल आहे, उन्हनि जो भरवसो टुटल आहे। उहे माण्हू ॾिसंदा यार असांखे केरु खपाए न छॾे मार्केट में, केरु असांजी तहरीक खे न खपाए छॾे, केरु असांजे जुस्तजू जाॻण, असांजी तकलीफ़नि, असांजा पैसा, असांजो टाइम ॾियणु किथे बर्बादु न थी वञे। हर माण्हू ॾिसो कैलकुलेशन त करे थो न, ऐं अलाह कंदो इनशाला असां कंहिं माण्हू जो ज़रो बि ज़ाया न थियणु ॾींदासीं। अलाह जी ज़ात वॾी आहे ऐं उहा असांजी मदद कंदी। असां हिन सिंध ऐं सिंध जे माण्हुनि जा घोरा आहियूं, ख़ैर ख़वाह आहियूं, सॼण आहियूं। असां चवंदासीं हिन मुल्क जा बि सॼण ऐं ख़ैर ख़वाह आहियूं। असीं चऊं था लठ जे बुनियाद ते न हलायो, मुल्क खे रूल्स लॉ एंड ऑर्डर जे सिचुएशन। हाणे हींअर जेकॾहिं तव्हां मुआवज़नो करियो न, यकीन करियो त जुडिशरी जी अहिड़ी हालत आहे, ॿियनि इदारनि जी बि आहे, पर जंहिं इदारे सां असीं तालुक रखूं था उते त हिकिड़े मन भंगियनि वांगुरु झाड़ू लॻाइण जी ज़रूरत आहे। त पहिरीं त गंद मेड़े कढिजे ॿाहिरि हिन कमरे सॼे मां, पोइ वरी नवां माण्हू अचनि, नयूं ॻाल्हियूं हुजनि,
नए क़िस्म जा रंग हुजनि, नए क़िस्म जो माण्हू अहिड़ो ताक़तवर तरीन माण्हू हुजनि ऐं उहे वेही माण्हुनि सां इंसाफ़ कनि ऐं माण्हुनि जी ॻाल्हि ॿुधनि ऐं माण्हू जेको अचे साहिल उन जो दर्द तकलीफ़ ॾुख पंहिंजो सम्झी उनखे ॿुधनि त केरु सतायल आहे, केरु रज़न आहे, केरु ज़ालिम आहे। पोइ चाहे हुकूमत बि थी सघे थी, कोई इंडिविजुअल बि थी सघे थो। उन में ॾिसो ज़ालिम ऐं मज़लूम में फ़र्क़ु करणो पवंदो ऐं उहो ज़ालिम कामरेड बि थी सघे थो, मज़लूम को पीपल्स पार्टी जो कारकुन बि थी सघे थो, वरी को ज़ालिम पीपल्स पार्टी जो माण्हू बि थी सघे थो, त मज़लूम को कामरेड बि थी सघे थो। त उन में सॼे में बैलेंस करणो पवंदो शयुनि जो। सर तमामु वॾी महिरबानी, तव्हां पंहिंजो वक़्तु क़ीमती वक़्तु ॾिनो। जी दोस्तो, त इहो जेको सा असां गॾु सर के बि लगारी साहिबु हुया ऐं उमेदु कयूं था त असांजी इहा डिस्कशन तव्हांखे जेको सा तमामु घणी पसंदि आई हूंदी। असां सां गॾु जुड़िया रहो नेक्टिव सर। महिरबानी, थैंक यू ब्रदर, थैंक यू सो मच।